जाती खां रिपोर्ट कर रहियो आहे हबीब मोहसन मेमुण जाती। कुदरती आफ़तुनि जे सटियल ऐं हथरादू पाणीअ जे खोट सबबि सोकड़ जो शिकार बणियल जाती जी साहिली पट्टीअ जे हज़ारे रहवासियुनि जे मुरझायल चेहरनि ते दरगाह हज़रत पीर सूमरो जे मेले चेहरनि जूं मुर्खूं आणे छॾियूं। मेले सबबि हर पासे ख़ुशीअ जो समा। सामूंडी पट्टीअ जे इलाइक़े अमीन मोरी भरिसां समुंड किनारे लॻल मेले जे मौक़े ते दरगाह जो दिलचस्प ऐं मुनफ़रिद रस्मूं पिणु जारी। सदियुनि खां जारी खऊं खणण जे रस्म सां मेले जे रस्मनि जो आगाज़ थियो। रस्मनि में ॿेड़ियूं खणणु, पिड़ ॻाराइणु, डंडे रांदि सां डांस करणु समेत मेले जे मौक़े ते दांधल बिरादरी जा हज़ारे माण्हू साहिली पट्टी पहुची सदियुनि खां जारी रस्मूं अदा करण समेत बिरादरी जे माण्हुनि में थींदड़ इख़्तिलाफ़नि जा फ़ैसिला बि सालियाने मेले में कनि था त दांधल बिरादरी संगावती बि मेले में कनि था। दरगाह पीर सूमर जे मेले जे मौक़े ते साहिल पट्टीअ जे रिण ते शानदार मेले बाज़ार लॻाई आहे जिते ख़ुशियुनि जो हिकु अलॻि समा मतल आहे।